पारकर खां पोइ माकड़ ज़राअत वारे वज़ीर इस्माइल राऊ जे तक में हमिलो करे सवें एकड़नि ते बीठल फसल नास करे छॾियो। माकड़ बदीन ज़िले जे सामुंडी पट्टीअ वारे इलाइक़े में सारियुनि टमाटनि ऐं वण सूधो ॿिए फसल ते हमिलो करे आबादगारनि खे काबारी नुक़सान पहुचाए रही आहे। आबादगारनि जो चवणु आहे त माकड़ हमले बाबति लगातार मीडिया में ख़बरूं अचण बावजूद बि ज़राअत खाते को बि तहरुक नाहे वरितो, जॾहिं त माकड़ जे हमले बाद आबादगार ॻणतीअ में वठिजी विया आहिनि। शइ कोन छॾी असां लाह कढी हिकिड़ी पोखियूंसीं, हिकिड़ो पाणी कोन्हे, मींहं ते ई मिड़े वट वट कईसीं, पोइ मकड़ माना सभु खाई वेंदो रहे। हाणे असां ग़रीब केॾा वञूं ऐं हुकूमत कुझु बि कोन थी ॾे, एॾा सभु बंगले मंझि वेठा आहिनि। हाणे मकड़ त सॼी दुनिया में पखड़ी वेंदो रहे, हिते का शइ कोन थो छॾे। महिरबानी करे हीअ सॼी जेकी आवाम आहे हिन ते फौरा कराइनि, न त सॼी दुनिया ई ख़तमु करे छॾींदो। सभु अचे पियो वञी मथे जेको दरिया जे साम्हूं। तव्हां चवणो त ज़राअत खाते पारां फौरी तौर स्प्रे न करायो वियो त हू मुआशी तौर तबाह थी वेंदा। टुकर टुकर आबादियुनि जा आहिनि, न हुकूमत को कर्ज़ो थी ॾे, न माण्हुनि सां को सहकार सही नमूने सां साहेली पट्टी सां करे थी, न पाणी आहे साहेली पट्टी ते पूरे पुने जो अञा को माण्हू आबादी करे सघनि। 3-4 साल जा माण्हू टुटल आहिनि। त असीं हुकूमत खे अपील करियूं था त बाबा महिरबानी करे बदीन जा साहेली पट्टी जा जेके माण्हू आहिनि उहो पाकिस्तानी माण्हू आहिनि ऐं सभु ग़रीब तबक़ो आहे। इन्हनि जी जल्द खां जल्द ॿियो जे नथा करे सघो त पंहिंजो जेको आहे जिन माण्हुनि जा के टमाटनि जा टुकर आहिनि या पंहिंजो इकड़ियुनि जा टुकर जेके बरसाति ते थिया आहिनि, इन्हनि ते जल्द खां जल्द जेको आहे से उपा वरितो वञे न। आबादगारनि मुतालबो कयो त ज़राअत वारे वज़ीर खे घुर्जे त फौरी तौर नोटिस वठी स्प्रे कराए आबादगारनि खे मुआशी बदहाली खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।